मटियारी जिले में न्यू सैदाबाद तालको डेंगी मलेरिया बुखार की वबा सबब हॉटस्पॉट है। उनके नज़र में रखंदे हिते ख़ुसूसी तवज्जो ॾिनी पई वञे। 10 ॾींहं ख़ुसूसी मच्छर मार स्प्रे करायो वेंदो। डेंगी ऐं मलेरिया बुखार जे अंग खे ॿुड़ी ताईं पहुचाइण लाइ मुआशरे जे सभिनी फ़र्दनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। बरसातुनि खां पोइ इन्हनि वबाउनि जो ख़ात्मो न अची सघियो आहे। उन्हनि जो पूरो ज़िम्मेवार डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मटियारी डॉक्टर यार मोहम्मद खोसो, डिप्टी DHO मटियारी डॉक्टर ज़ाहिद, सदर एडिशनल DHO डॉक्टर ज़हीर मेमन, डॉक्टर नज़ीर मल्ला, MS सैदाबाद डॉक्टर असदुल्ला शाह आहिनि। अहिड़ो इज़हार यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन जी टीम हिकु प्रोग्राम में कयो, जंहिंमें इंजीनियर यूसुफ गुल मेमन, माशूक अली जमाली ऐं ॿियनि डेंगी ऐं मलेरिया बुखार खां बचाव वारो घबरायो न, एहतियात करियो जे उनवान हेठि सिहत खाते मटियारी ऐं यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन न्यू सैदाबाद पारां न्यू सैदाबाद जे मशहूरु स्कूल गुल ग्रामर हाई स्कूल में सेमिनार कयो वियो। फाउंडेशन जे मज़हर हुसैन तवक्कल कोचिंग सेंटर न्यू सैदाबाद जे उमेर गुल समेत शहरनि, शागिर्दनि, उस्तादनि, समाजी कारकुननि सेमिनार में वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची